मुखालिफ़ धुर सूमर ते स्पीकर पारां क़ौमी असेंबली जे इजलास में ज़ाब्ते जी कार्रवाई न हलाइण जी सूरत में ऐवान अंदर धरणो हणण जो चिताव ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जेकॾहिं स्पीकर आईनी ज़िम्मेवारी पूरी न कई त ॾिसंदासीं त OIC जो इजलास कीअं थो थिए। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त सिंध हाउस ते हमिलो मुल्क ते हमले बराबरि आहे। इमरान ख़ान जे मुंहं ते चमाट संदसि इतिहादियुनि हई आहे। मौलाना फज़ल रहमान चवे थो नाअहल ऐं नाजाइज़ हुक्मराननि खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाईंदासीं। हक़ जो झंडो खणी मैदान में लथा आहियूं। तहरीक इंसाफ के 14 बागी मेंबरन के शोकास नोटिस जारी। राना कासिम नून, नूर आलम खान, राजा रियाज, आमिर गोपांग, ख्वाजा शिराज, नवाब शेर वसीर, गफ्फार भट्टो, बासित सुल्तान बुखारी, सरदार रियाज मिर्ज़ा, वजी अकरम, अहमद हुसैन देहड़ ऐं ॿियनि खे शोकास नोटिस जारी कया विया। बागी मेंबरनि खे वज़ीर आज़म इमरान खान आॾो पेश थियण जी हिदायत ऐं वज़ाहत तलब। नोटिस जे मतन मूजिब बागी मेंबरनि बेएतमादी रिथ लाइ मुखालिफ़नि सां मिली चुका आहिनि। TV चैनल्स खे ॾिनल इंटरव्यूज़ मां साबित थी चुको आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त बागी मेंबरनि खे नोटिस जारी कया आहिनि। तौबह जो दरवाज़ो खुलियल आहे। शतरंज चालू ऐं मुस्तक़बिल बि असां वटि आहे। बागी मेंबरनि खे अहसासु थी चुको आहे इमरान ख़ान खे हटाए नथो सघिजे। जंहिंखे पेट में सूर आहे उनखे दवा ॾियण लाइ तयारु आहियूं। इमरान ख़ान खां सवाइ मुल्क जी सियासत ऐं हुकूमत अणपूरी आहे। इतिहादियुनि जो ईंदड़ फ़ैसिलो 24 कलाकनि में अची वेंदो। असां चाहियूं था त क़ौमी असेंबली जो इजलास जल्द खां जल्द घुराए वञे। हमाद अज़हर जो चवणु आहे त इतिहादी असां सां राब्ते में आहिनि। कुझु माण्हुनि खे पंहिंजियुनि ग़लतियुनि जो अहसासु थी रहियो आहे ऐं राब्तनि में आहिनि।